तालको डिगड़ीअ तालको डिगड़ीअ जेको महाल डिगड़ीअ जे नाले सां मंसूब हो, पहिरीं ई हैदराबाद ज़िले सां शामिल हो। सामारो ऐं जैमसाबाद कोट ग़ुलाम मोहम्मद बुरगड़ीअ तालकनि जो अञा ताईं वजूद बि न हो। 1858 ईस्वीअ में नए ज़िले थरपारकर जेको थर एराज़ीअ ते मुश्तमिल हो, तंहिंखे कच्छ जे इंतिज़ाम खां अलॻि करे हैदराबाद में शामिल कयो वियो ऐं 1860 ईस्वीअ में मिठी, ॾीपलो, छाछरो, नारो, उमरकोट ऐं सागड़ खे ज़िले हैदराबाद खां अलॻि करे ईस्टर्न सिंध फ्रंटियर जो नालो ॾिनो वियो। 1882 ईस्वीअ में हिन खे ज़िले जी सूरत ॾेई लेफ्टिनेंट R.I. क्रॉफोर्ड खे हिन जो पहिरियों डिप्टी कमिश्नर मुक़ररु कयो वियो। बाद में ॿिनि तालकनि पिथोरो ऐं संजोरो खे बि हिन ज़िले में शामिल कयो वियो। ॿिए तरफ़ नारो तालके खे ॿ अधु करे सामारो ऐं खिपरो खे वजूद में आंदो वियो। 1896 ईस्वीअ में हैदराबाद ज़िले मां शहदादपुर ऐं मोहब्बत देरो तालकनि जे कुझु इलाइक़नि खे थरपारकर में शामिल कयो वियो।